अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आम है मारवीत हैं सबका बेरी शामिल करना से हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना विके वधीक 5 मरीज़ सियाहती न वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना जे वधीक 6,808 केसनि जी तस्दीक थी। हाकारी केसनि जी शरह 11.55% रही। सॼे मुल्क में 918 मरीज़नि जी हालत गंदी जोगी। NCOC 20 जनवरी का 31 जनवरी ताईं नयूं पाबंदियूं लागू करे छॾियूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि NCOC जो इजलास। 10% खां वधीक शहर वारनि शहरनि में इंडोर तक़रीबन ते पाबंदी लागू। आउटडोर तक़रीबन में 300 वैक्सीनेटेड माण्हू शरीक थी सघंदा। 1 फरवरी खां 12 सालनि खां वधीक उमिरि वारनि जी वैक्सीन लाज़मी करार। 12 वरीअ खां घटि ॼमार वारा ॿार SOPs ते 50% हाज़िरीअ सां स्कूल वेंदा। शादी जी तक़रीबन ते पाबंदी 15 फरवरी ताईं बरक़रार रहंदी। 27 जनवरी ते ॿीहर जाइज़ो वठण लाइ NCOC जो इजलास थींदो। सिंध में कोरोना वायरस से केसनि में तेजी अचण खां पोइ हैदराबाद ऐं कराची में शादी हॉलनि तोड़े रेस्टोरेंट्स अंदरि प्रोग्रामनि ते पाबंदी लागू। घर खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब कराची ऐं हैदराबाद में जिम, सिनेमा, म्यूजियम पार्क ऐं दिलगाह 50% हाजिरी जी बुनियाद ते खुलियल रहंदियूं। शादी हॉल ऐं रेस्टोरेंट्स अंदरि प्रोग्रामनि में 15 फरवरी ताईं पाबंदी लागू कई वई। मास्क पाइण लाज़मी करार। आउटडोर प्रोग्रामनि में वैक्सीन थियल 300 माण्हुनि खे प्रोग्रामनि में शरीक थियण जी इजाज़त हूंदी। नयूं पाबंदियूं 24 जनवरी खां लागू थींदियूं। सरकार सूबे से अवाम के गिरोह कोरोना वैक्सीन समेत बूस्टर डोज लगाइण जी अपील करे छॾी। सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त मुल्क में कोरोना तेज़ी सां पकड़जी रहियो आहे। कराची में 39% ऐं सूबे में मजमूई तौर ते 19% हाकारी केस रिपोर्ट थी रहिया आहिनि। मास्क पाइण ऐं समाजी विकी ते अमल यकीनी बणाए वञे। डॉक्टरनि मूजिब जिन जी वैक्सीनेशन थियल आहे उन्हनि खे वायरस लॻण बावजूद घणी तकलीफ़ न थींदी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान में टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवान पारां बदिलजंदड़ सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। गॾियल सलाह मशवरे लाइ ॿिन्ही अॻवाननि जल्द मुलाक़ात ते इत्तफ़ाक़ करे वरितो। मरीसाने में लापरवाही ऐं गफ़लत करण ते रावलपिंडी जे CPO, कमिश्नर, डिप्टी कमिश्नर ऐं PDMA पंजाब जे डायरेक्टर समेत 15 ऑफिसर मुअत्तल। ज़ाब्ते जी कार्रवाई जो हुकुम। जांच कमेटी मरीसाने जी जांच रिपोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर खे पेश करे छॾी। मुअत्तल थियंदड़ ऑफिसरनि में डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर, डिस्ट्रिक्ट एमरजेंसी ऑफिसर, इंचार्ज रेस्क्यू AP मरी, CDO रावलपिंडी ऐं DSP ट्रैफिक शामिल। SA हाईवे, एक्सीन हाईवे, SDO हाईवे मैकेनिकल खे बि मुअत्तल कयो पियो। उस्मान बुज़दार जो चवणु आहे त मरीसाने जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो वाइदो कयो हो जेको पूरो करे छॾियो आहे। हुकूमत पारां फौजदारी निज़ाम में तब्दीलियुनि जो फ़ैसिलो। नवनि ॾोहनि ऐं कलमनि जी तजवीज़। लेबार्कियन जे तहक़ीक़ात में तब्दीली ऐं वीडियो के सबूत तौर इस्तेमाल करण जी सिफारिश। फौजदारी कानून में औरतुनि जे तहफ़्फ़ुज़ जो कानून बि शामिल। वज़ीर आज़म जी सदारत हेठि फौजदारी निज़ाम इंसाफ़ में सुधारनि बाबति इजलास। इमरान ख़ान चयो आहे त मुल्की तारीख़ में पहिरीं भेरो फौजदारी निज़ाम ऐं इंसाफ़ में सुधारा आंदा पिया वञनि।
शर्म अचे थो त नंढा मुल्क पाकिस्तान खां अॻिते निकिरी विया। हाणे असांखे एक्सपोर्ट वधाइणी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीर जो ख़िताब। चयाईं नंढनि वापारियुनि खे कारोबारी सहूलियतूं ॾिनियूं पयूं वञनि। हुकूमत कारोबार लाइ नौजवाननि खे लीज़ ते प्लॉट ॾियण जो ऐलान कयो आहे। नौजवाननि खे सहूलियतूं ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। रोज़गार पैदा कंदड़ कारोबार में रिंदकूं विधियूं वयूं त इदारे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। मुल्क में अहिड़ो शख़्स हुकूमत हलाई रहियो आहे जंहिंखे मुल्क हलाइण जी का बि ॼाण नाहे। अटे दाल ऐं खंड समेत आम वापे जे हर शइ महांगी आहे। महांगाई माण्हुनि जो जीवन जंजाल बि चुको आहे, जंहिंजो ज़िम्मेवार इमरान यासी आहे। वॾे वसीर मादली शाह जो उमरकोट में सैयद अली मर्दान शाह जी व्यवस्था जी तक़रीब जो ख़िताब। चयाईं यासी सरकार सिंध जे हारियुनि सां ज़्यादती करे रही आहे। यूरिया गैस मां ठहे थो 70% गैस पैदा करण बावजूद पीटीआई जी हुकूमत में सिंध जे हारियुनि खे भाउ न पियो मिले। 27 फरवरी ते मुल्क खे पीटीआई खां बचाइण लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में लॉन्ग मार्च शुरू करे हुकूमत खे घरभेरो कंदासीं। सैयद अली मर्दान शाह पीपल्स पार्टी जो बहादुर दिलेर अॻवान हो। हुन 40 साल पंहिंजे तख़्त जे अवाम जी ख़िदमत कई। मौसमियात खाते पारां मुल्क में जुमे खां 3 ॾींहं ताईं तेज़ बरसात जी अॻकथी। मरी में सख़्त बर्फ़बारी जो अलर्ट जारी। मौसमियात खाते मूजिबि जुमे जी शाम इस्लामाबाद, कोनमरी ऐं कश्मीर समेत उत्तर इलाइक़नि में तेज़ बरसात जो इम्कान आहे। तेज़ हवाई गज़गोड़ सां बरसात ऐं बर्फ़बारी बि थी सघे थी। सियाहनि खे मुहतात रहण जी हिदायत। बरसात सबबि फ़सलनि खे फ़ाइदो थी सघे थो।